नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे वापारी अगवा मामले में तफ़्तीश जे लाइ तहवील में वतल ॿिनि ॼणनि खे पुलिस पारां 4 ॾींहं अॻु झड़तू मुक़ाबिलो ॾेखारे क़त्ल कयल खिपरो वासी अली हैदर रूंजो ऐं सूमार महर खे 4 ॾींहं गुज़रण बावजूद बि कंहिं नोटिस न वरितो आहे। खिपरो में सरवरी जमायत ऐं सिविल सोसाइटी पारां काज़ी अब्दुल ख़ुदूस हिंगोरजो, यूसुफ हिंगोरजो, GM हिंगोरजो ऐं समाजी अॻवान हयात समेत जो ऐं अब्दुल नबी बुर्दी जी अॻवानी में सभई माण्हुनि खिपरो जे सरवरी चौक खां एहतजाजी रैली कढे शहीद चौक खिपरो ते एहतजाज बाद धरणो हयो वियो, जिते अॻवाननि धरणे खे ख़िताब कंदे चयो त SSP सांगड़ जी अॻवानी में पुलिस तफ़्तीश दौरान नौजवान खे तशद्दुद करे मारण बाद गोलियूं हणे झड़तू मुक़ाबिलो ॾेखारे वॾो ज़ुल्म कयो, जॾहिं त खेनि झड़तू पुलिस मुक़ाबले खां 5 ॾींहं अॻु SSP सांगड़ जी अॻवानी में 5 ॾींहं पहिरीं पुलिस अली हैदर रूंजो खे तफ़्तीश जे लाइ खणी वई हुई, जंहिं बाद अली हैदर रूंजो खे फुल फ्राई ऐं हाफ फ्राई जे मास्टर माइंड अल्लण अब्बासी पेट ते इस्त्री लाइटनि जा करंट ॾेई ऐं नूं आङुरियुनि मां छिके कढे सख़्त तशद्दुद करे मारे छॾियो, जंहिं बाद खेनि मुख़्तलिफ़ थाणनि जी हदनि में झड़तू मुक़ाबला ॾेखारे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। सरवरी जमायत जे अॻवान यूसुफ हिंगोर जो ख़िताब कंदे चयो त सरवरी जमायत आहे त पीपल्स पार्टी बि असांजी गवर्नमेंट में असांजे ई नौजवाननि खे झड़तू पुलिस मुक़ाबलनि में मारियो पियो वञे। अली हैदर रूंजो सां इंसाफ़ न थियो त असां मजबूरन PP खां पंहिंजा रस्ता अलॻि कंदासीं। मुज़ाहिरीन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त SSP ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी समेत झड़तू मुक़ाबले में ॿियनि अहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे, न त एहतजाजनि जो दाइरो वधायो वेंदो। असांजे इन ग़रीब मिसकिन जो बेगुनाह खून कयो वियो आहे, उनखे शहीद कयो वियो आहे। ऐं इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदसि ऐं इहो बि चवंदसि त इन्हनि जो खून इंशाअल्लाह रायगाह कोन वेंदो। ऐं असांजी सॼी सरवरी जमायत अॼु असां सरवरी तंज़ीम ऐं सरवरी स्टूडेंट फेडरेशन खिपरो तरफ़ां इहे एहतजाज रिकॉर्ड करियूं पिया ऐं असीं इन्हनि खे सभिनी खे ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां खुदारा हिन जो को हल कढो ऐं हिन ग़रीब मिसकिन जेको हिनखे बेगुनाह शहीद कयो वियो आहे, असांजी हिते जी क़यादत पीपल्स पार्टी जी, उन खे मां चवंदसि त तव्हां हिन जो तदारुक करियो, वरना असीं जेको आहे तंज़ीम जे तहत ऐं इन वसी एहतजाज खे वसी कंदासूं त असांजे हिन शहीद जे खून रायगाह न वञे ऐं हिन जी हिकिड़ी जुडिशनल इंक्वायरी थियणु खपे। अगरि इहा इंक्वायरी न थी ऐं हिननि असांजे हिन शहीद जो अज़ालो न थियो त इंशाअल्लाह असांजो रिकॉर्ड एहतजाज थींदो ऐं सॼे सिंध में रिकॉर्ड कराईंदासीं एहतजाज। इहो बि नारो आहे असांजो त जेको आहे पीपल्स पार्टी खे मजबूरी आहे क़िबला मखदूम जमील जमा ज़रूरी आहे। बेगुनाह मारिजी वियो, असां भाउ राति जो 12 में खणी आया पुलिस वारा, तशद्दुद करे मारे चुकियो आहे। पुटु नंढो भाइयूं, असां ॿ भाइयूं नंढा, महिरबानी असां खां इंसाफ़ कयो वञे। बेगुनाह दहशतगर्दी करे पुलिस असांजे भाउ खे मारियो राति जो 12 बजे घर मञा अची छापो हणी खयो अथसि। जेको शहीद करण खां 5 ॾींहं पहिरीं खयो अथसि, तशद्दुद करे उनखे मारे कुटे। हीउ उनजो बच्चो आहे जेको असां रसीन जो खणी आया आहियूं ऐं जेको एॾो तशद्दुद कयो असां मुंहिंजे भाउ खे हिननि मारियो, एॾो ज़ुल्म करे। साईं असांजी सुप्रीम कोर्ट खे अपील आहे, आर्मी चीफ खे अपील आहे ऐं असांखे चीफ जस्टिस खे असांजी अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। असां खां अपील था कयूं शहीद अली हैदर रूंजे ऐं शहीद सूमार महर खे बेगुनाह घरां खणी गिरफ़्तार करे ऐं शहीद कयो वियो आहे। असां वस वारनि खां चीफ जस्टिस पाकिस्तान, चीफ आर्मी स्टाफ पाकिस्तान ऐं वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं आला पाकिस्तान आला इदारत ऐं पाकिस्तान ISI IMI जेके बि पाकिस्तान जा गुजा इदारा आहिनि, सभिनि खे हथ ॿधी अपील था कयूं त असां मज़लूम आहियूं, असां मज़लूम जो साथ ॾियो। इहा असांजो सरवरी जमात जो एहतजाज आहे। हीअ असां पंहिंजे क़िबला मखदूम जमील ज़मान जे हुकुम तहत हिते असां पहुता आहियूं। कल्ह राति बि असांखे कल्ह बि शाम जो हो, अॼु बि असां वरी बि एहतजाज कयो। 3 ॾींहं असांखे एहतजाज रिकॉर्ड कराइणो आहे ऐं हीअ 5 ॾींहं अॻु में असांजो सरवरी जमात जो सिटी खिपरो जो मेंबर हो, इनखे 5 ॾींहं अॻु में SHO खिपरो हितां खां घरां खां खणी वञी हिनखे क़त्ल कयो आहे। हिननि जी जुडिशनल क्राइम ब्रांच ठाही वञे, इन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी, SHO खिपरो खे, SHO खाई खे, SHO पेरूमल खे ऐं SSP खे सांगड़ खे, इन्हनि खे कैफ़िर किरदार ते असांजो इहो चवणु आहे त आउं सरवरी स्टूडेंट फेडरेशन जो तलक़ीदार आहियां। ऐं सरवरी तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां इहो ई हिते जे इंतज़ामिया खे इहो ई इल्तिजाओ ॾियां त असांजो सरवरी जमायत जो सरवरी फ़क़ीर अली हैदर रूंजे खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। 5 ॾींहं अॻु में गिरफ़्तार करे हुन ते को बि सबूत ज़ाहिर कोन थियो, हुनखे टार्चर करे मारियो वियो। हुनखे इहो ई टार्चर कयो वियो त तूं इन मुगवीअ जी अॻुवा में तूं असांखे
धणी थी, हू धणी कोन थियो, हू मिसकिन मज़लूम हो, ट्रैक्टर ड्राइवर हो, उनखे उहो जेके असुल जेके हुआ उन में शुमार हुआ, जेके जिन 4 खून हुआ, उहो सभिनी दुनिया खे ख़बर आहे, मीडिया खे सॼी दुनिया खे ख़बर, जेके माण्हू 50-60 ॿधा हुआ उन्हनि मां 20-25 ते 4 खून हुआ, उन्हनि खे पैसा वठी छॾे वियो। हिन रूंजे मिसकिन ग़रीब वटि पैसा कोन हुआ, उनखे बेगुनाह ॿिए ॾींहुं कूड़ो इनकाउंटर करे मारे ऐं ग़रीबनि खे लाश मोकिले ॾिनो वियो। तव्हां जेको अॼु शहीद चौक खिपर ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियो, इहो कुझु ॾींहं अॻु पुलिस सां नाहक क़तल थियल सरवरी जे सरगर्म कारकुन अली हैदर रूंजे, शहीद अली हैदर रूंजे जी कातिलुनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। त असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, CM सिंध ऐं पंहिंजो IG सिंध खां इहो मुतालबो था कयूं त अली हैदर जे नाहक क़तल में जेके पुलिस ऑफिसर मुलविस आहिनि उन्हनि खे कानूनी कटड़े में आणे ऐं मज़लूम जे मासूम बच्चे ऐं वालदा सां इंसाफ़ कयो वञे। असांजो अॻियूं लाइमल इहो ई आहे, अगरि जॾहिं 4 ॾींहं में असांखे इंसाफ़ नथो मिले त ईद खां पोइ चौथे ॾींहुं असां मीरपुर ख़ासि हाईवे ते अॼु 2000 माण्हू आहिनि, पोइ असां हुते 50,000 माण्हू गॾु करे जेसीं ताईं असां सां इंसाफ़ न थींदो तेसि ताईं हाईवे मेन रोड बंदि कंदासीं ऐं बंदि रहंदो। पहिरीं ॻाल्हि त जेको असांजो पुलिस पारां क़तल कयो वियो, हिकिड़ो अदालत खां मथां क़तल, जंहिंजी पहिरीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियां थो। DSP साहब SP साहब जो अॼु बयानु आयो आहे त हुन चयो पंहिंजो असां जेके माण्हू इन्वॉल्व हुआ उन्हनि खे क़तल कयो आहे ऐं जिन खां असां वरितोसीं पंहिंजो बाय हैंड वरितो आहे, गुलाब राय जेको मुग़वी हो उहो बाय हैंड वरितो आहे। बाय हैंड जो मतिलबु आहे हथो हथ। जॾहिं अवां हुननि खां गुलाब राय हथो हथ वरितो आहे त अव्हांखे उन्हनि जी जेके जवाबदार आहिनि उन्हनि जी बि ख़बर हूंदी। हीउ इनकाउंटर थियो आहे उनजे ॿिए ॾींहुं, जेके ग़रीब मिसकिन बेगुनाह हुआ पुलिस कस्टडी में, जेके पुलिस हितां उन्हनि खे घरां खणी वई आहे, उन्हनि खे 4-5 ॾींहं जेको इंसानियत तौरु बदतरीन तशद्दुद जेको टार्चर सेलनि में थींदो आहे उन खां वधीक हिकिड़ो इंसानियत तौरु तशद्दुद कयो वियो। उन खां पोइ उन्हनि जो कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए उनखे क़तल कयो वियो। असीं उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं चिताव ॾियूं था जेकॾहिं इंसाफ़ न थियो, असांजो जेकॾहिं अदालती जुडिशल का इंक्वायरी न थी अणधुरी, एसि ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। ईद खां पोइ इंशाल्लाह असीं खिपरो में बाक़ाइदा बुख हड़ताली कैंप हणंदासीं, पूरी सिंध में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते एहतिजाज थींदा। इंशाल्लाह असीं हिन SP सांगड़, SHO खिपरो, SHO खाई ऐं जेके ॿिया ज़िम्मेवार आहिनि उन्हनि सभिनी खे कानून जे कटड़े में आणे उन्हनि खे जेके सख़्तु खां सख़्तु सज़ाऊं ॾियारे पहुचंदा। असांखे इंसाफ़ खपे। SSP बदिली थियो आहे या छा बदिलीअ सां असांजो को कोन्हे, उन्हनि खे सस्पेंड कयो वञे, उन्हनि ते अदालती कार्रवाई हलाई वञे ऐं जेको अणधुरी ऐं कंहिं सुठे ईमानदार ऑफिसर खां जांच कराई वञे। इन खां सवाइ असांजो ॿियो को मुतालबो कोन्हे। इन खां सवाइ ॿी का बि असीं हिननि जी हिकमत अमली कोन मञीदा। ये दरूं जेके कम से अॼु 4 ॾींहं थी आहिनि असांखे को बि इंसाफ़ कोन मिलियो आहे, न की असांखे को आला हुकुमदार को आयो आहे ऐं न की अली हैदर जो खून सां को इंसाफ़ कयो वञे पियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।